अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज वही अपडेट मुँ आंदी है तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आंदी है। जी हाँ दोस्तों, अज तव्हांखे वॾी अपडेट ॾींदो सभिनी ड्रामनि जी। लेकिन तव्हांखे पहिरियों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखां अपडेट मिस थी वेंदी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका बि ड्रामा नवां अचणा आहिनि ऐं जेका हली रहिया आहिनि, अॼु असां उन्हनि जी पूरी मालूमात आंदी आहे ऐं तव्हां सां शेयर कंदासीं। लेकिन हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों। पहिरियां वीडियो खां अगरि स्टार्ट करण खां पहिरियों मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, दौलाब, पंहिंजनि जा गद्दार ऐं जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली ऐं ग़ुलाम हुसैन ऐं चंद्र ग्रहण ऐं कुझु ॿिया नवां ड्रामा आहिनि सरप्राइज़, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि। लेकिन अॼु असां 1000 लाइक जो टारगेट रखियो आहे। तव्हां दोस्तनि खे 1000 लाइक कीअं बि करे महिरबानी करे पूरो करे ॾियणो आहे। लाइक हाणे सां ई करे छॾियो वीडियो खे, पोइ असां स्टार्ट कयूं था। 1000 टारगेट आहे असांजी हिन वीडियो जो लाइक जो, ज़रूरु लाइक कजो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त नेक्स्ट अचण वारे मंथ में छा थियण वारो आहे दोस्तों। अॼु या सुबुह मुहर्रम बीहण वारो आहे। थी सघे थो वीडियो तव्हां पोइ ॾिसंदा हुजो, मतिलबु मुहर्रम बीहजी वियो हुजे। लेकिन तव्हांखे जेका मां हीअ अपडेट ॾियां थो, इहा 10-15 ॾींहंनि जे विच जी अपडेट आहे। 10-15 ॾींहंनि ताईं हीअ वीडियो तव्हां ॾिसी सघो था बार ऐं हिकिड़ी जी अपडेट न आहे। जेको दोस्तों दौलाब ड्रामे जी मूं कल्ह पूरी रिपोर्ट ॾिनी, तव्हां सां शेयर कई ऐं सॼी अदाकारनि जी लिस्ट बि मूं ॾिनी हुई त कहिड़े अदाकार खे कहिड़ो किरदारु मिलियो आहे, कंहिंखे छा मिलियो आहे। उन्हनि जा असली नाला बि मां तव्हां सां शेयर कया हुआ ऐं तव्हांखे थी सघे थो पहिरियों असली नालनि जी ख़बर न हुजे, लेकिन कल्ह मां तव्हां सां शेयर करे छॾिया हुआ। ऐं दौलाब ड्रामनि जा अदाकारी, इहे जॾहिं ड्रामो हलंदो पोइ जेका नाला मूं ॿुधाया तव्हां यादि कजो, इहे उन्हनि ड्रामे में उन्हनि जा नाला हूंदा। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हिननि जो असली नालो हीउ हुयो, हे ड्रामे में हिननि जो हीउ नालो आहे, हीउ किरदारु आहिनि। काफ़ी दोस्तनि चयो यार मूंसां न आहे, इन में फलाणो अदाकार न आहे। दोस्तों इहो असांजे वस में न आहे, इहे राइटर डायरेक्टर उन्हनि जे वस में आहे, कहिड़े बि अदाकार खे कास्ट करनि। असां ॾींदा आहियूं तव्हांखे अपडेट, हर अपडेट बर वक़्तु, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल ते। ऐं ॿी दोस्तों अॼु मूं जेको आहे, यानी हीअ वीडियो तव्हां हिकिड़ी बाद में ॾिसंदा हूंदव, इहा ॿी वीडियो मूं अपलोड कई आहे इन खां पहिरियां थोरो। उन वीडियो में मां ॿुधायो त पंहिंजनि जा गद्दार जेको मिनी सीरियल आहे, थोरा एपिसोडनि आज़म मंगल जो जेको ड्रामो आहे पंहिंजनि जा गद्दार, ऐं उन जी पूरी रिपोर्ट मां ॾिनी। पूरे अदाकारनि जा नाला ॾिना हुआ, कहिड़ा अदाकार कहिड़ो कमु कंदा ऐं कंहिंजो नालो छा आहे, कंहिंजो छा न आहे। टोटली लेडीज़ मर्द अदाकार हुआ, मां उनजी पूरी लिस्ट ॾिनी हुई। कल्ह मां पूरो वाज़े करे तव्हांखे ॿुधायो, उहा लिस्ट बि ॾेखारी हुई ऐं तव्हां वीडियो ॾिठो बि हूंदो। थी सघे थो कुझु नवां दोस्त आया हूंदा अॼु मूं वटि हिन चैनल ते, हिन वीडियो ते, उन्हनि न ॾिठो हूंदो। उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे ॿई पुराणा वीडियो कल्ह वारा 3 वारा वञी ॾिसो। उन में दौलाब ऐं पंहिंजनि जा गद्दार जी पूरी अपडेट मूं ॾेई छॾी आहे। ऐं काफ़ी दोस्तनि लिखियो त इहे ड्रामा कॾहिं हलंदा। उन्हनि खे हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदो हलां त 10 ॾींहं मुहर्रम जा हूंदा आहिनि। मुहर्रम जा 10 ॾींहं जीअं गुज़रंदा, इहे पोइ ड्रामा जा टीज़र ऐं प्रोमो अचणु शुरू थी वेंदा सिंध टीवी ते, लाला फयाद ऑफिशियल ते। ऐं पोइ तव्हां उहो प्रोमो ईंदो, प्रोमे खां पोइ जेको आहे ड्रामो हली वेंदो। लेकिन इहे 10, 12, 13 ॾींहं आहिनि मुहर्रम जा, इहे तव्हांखे सब्र करिणो पवंदो। उहे बि मुहर्रम जे ॾींहंनि में काफ़ी ड्रामा बंदि थी वेंदा आहिनि, जेका हली रहिया आहिनि इहे बि थी सघे थो 7, 8, 9, 10 मुहर्रम ते इहे 3-4 ॼाड़ा इहे बंदि थियनि। ऐं जेको ॿियो चंड ग्रहण आहे, उन जी जेका मां कोशिशि में लॻो पियो आहियां, उन जी पूरी डिटेल जीअं मूं वटि अची अदाकारनि जा नाला ज़ाहिर थियनि त उहे बि मां तव्हां सां शेयर कंदुसि इन चैनल ते। मां चवंदो आहियां पको कमु थिए त पोइ मां नाला ॿुधायां त कहिड़ा अदाकार इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। चंड ग्रहण में कुझु अदाकार ज़ाहिर थिया आहिनि, जीअं निसार शाह आहे, मजू लाड़ आहे, इरफान शेख आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। ऐं उहे जॾहिं चवां थो बक़ाया पूरी लिस्ट अचे, उहा मां तव्हां सां शेयर कयां ऐं तव्हांखे कंफर्म करे लिस्ट ॿुधायां। बाक़ी ईअं धोखा न हणंदा आहियूं असां, फलाणो अदाकार आहे, टीरो आहे, मटीरो आहे। ॿिया चैनल वारा जीअं धोखा हणंदा आहिनि, फलाणो अदाकार आहे, हीअ अदाकार हीअं थी वियो, हूअं थी वियो। बाक़ी इहा ॻाल्हि आहे, आवाज़ गुल ओढ़ाणो आहे चंड ग्रहण में, इहा मां ॻाल्हि ॿुधी आहे। ऐं जेका असां वटि रिपोर्ट पुॼी आहे, आवाज़ गुल ओढ़ाणो में आहे। लेकिन मां अॼु सुबुह ताईं उनजी लिस्ट पूरी घुराईंदुसि, उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि जीअं पको कमु थिए। ऐं इहे 3 ड्रामा आहिनि जेका मुहर्रम खां पोइ हलंदा, इहे 3 नवां अची रहिया आहिनि। लेकिन हिकु ॿियो ड्रामो अली हसन चढ़ड़ बि जेको तयारु करे रहियो आहे, ग़रीब जो आवाज़,
बेहतरीन ड्रामो आहे, ॾाढो ज़बरदस्त ड्रामो आहे। उन जी बि रिकॉर्डिंग शूटिंग शुरू थी चुकी आहे मुहर्रम खां पहिरियों, उहो बि मुहर्रम खां पोइ हलंदो। उहो वरी अली हसन चढ़ड़ फैंस चैनल ते हलंदो, जेको ज़ेर ज़िंदगी में जंहिं डॉक्टर जो किरदारु अदा कयो। हाणे हू पाण डायरेक्टर थी वियो आहे, पंहिंजा ड्रामा ठाहे रहियो आहे। उन में बि सुठा सुठा अदाकार आहिनि, लेकिन उहो बि मुहर्रम खां पोइ हलण वारो आहे। इहे नवां ड्रामा अचण वारा आहिनि, जंहिंजी मां तव्हांखे रिपोर्ट ॾेई रहियो आहियां। दोस्तो कुझु वरी ॿिया आहिनि, वारी जो पंधु ड्रामो थी वियो, कुझु ॿिया अहिड़ा ड्रामा आहिनि जंहिंजा नाला अञा ज़ाहिर न आहिनि थिया। उहे बि अचण वारे वक़्त में ज़ाहिर थींदा, त उहे बि असां तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हां खां का ॻाल्हि न लिकाईंदासीं। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल सिंधी शोबे जे हवाले सां हिन ते हर जेका सिंध में कारकर्दगी थी रही आहे आर्टिस्ट जे हवाले सां तव्हांखे हिन चैनल ते वीडियो मिलंदा। भली तव्हां मुंहिंजो चैनल ओपन कयो, हेठि ताईं आख़िर ताईं वञो ऐं तव्हांखे उहो सभु नज़र ईंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको पत्थर दिलि ड्रामो हिन टाइम बंदि लॻो पियो आहे, स्टॉप लॻो पियो आहे। काफ़ी दोस्तनि जा रोज़ानो मूं वटि कमेंट अचनि था, मैसेज अचनि था, यार पत्थर दिलि ड्रामे जो छा थियो। दोस्तो पत्थर दिलि ड्रामो मुंहिंजे ख़्याल में मुहर्रम खां पोइ हलंदो। हाणे त मुहर्रम बि अची वियो आहे, हाणे त मुश्किल हले। उन जो जेको मसइलो थियो शूटिंग वग़ैरह जो, इन जे करे मुहर्रम खां पोइ ख़ुदि शुक्र दुआ कयो हले बि सही। मूंखे जेको आहे 50% चांस आहे मुहर्रम खां पोइ हले, अलाए सफ़ा बंदि करे छॾनि। जीअं खुदार ड्रामो KTN वारनि बंदि करे छॾियो हुयो, अधु में उन जूं किस्तां आयूं। पेंट्री छटी असद कुरैशी ऐं मजूला जो ड्रामो उहो बि ईअं ई बंदि थी वियो। हाणे पत्थर दिलि जी का ख़बर नथी पवे, लेकिन हिन टाइम हवेली टॉप ते सुठो हले थो। KTN वारनि ड्रामो बहितरीनु ड्रामो हली रहियो आहे हवेली। ऐं हवेली जे तव्हां ॾिसी रहिया, तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। हवेली जी पूरी कास्ट असां तव्हांखे ॿुधाए छॾी आहे, तव्हां ॾिसंदा बि आहियो। लेकिन पीरी मुर्शिद जा जेको हले थो कहाणी पीर ऐं मुर्शिद जी, असांखे सुठी लॻे थी। प्रोफेशनल ड्रामो आहे, थोरी कहाणी जेको आहे प्रोफेशनल आहे, उन में ख़ाली हवाल न आहिनि, लेकिन ज़बरदस्त आहे। बहरहाल तव्हांखे कीअं थो लॻे इहो हाल वाल असांखे कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो हिन जे कमेंट सेक्शन में। ऐं इहो जेको आहे पत्थर दिलि हवेली जी बि मां तव्हांखे अपडेट ॾिनी, तलाब जी बि अपडेट मूं तव्हांखे ॾेई छॾी, पंहिंजनि जा गदार बि जी अपडेट मिली हुई तव्हांखे, चंड ग्रहण जी बि अपडेट मिली वई। लेकिन ग़ुलाम हुसैन जी जेकी थोरी मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन जो जेको हाणे मुख़्तियार मोटी आयो आहे चाचो, तव्हां ॾिसजो इहो बाहे ॿारींदो चाकर जे लाइ। जेको चाकर आहे इन में ग़ुलाम हुसैन ड्रामे में, जेको मुख़्तियार जी घरवारी सां शादी कयूं वेठो आहे। मुख़्तियार जो घर त थी वियो ख़तमु तबाह। मुख़्तियार हिकु बीठल पाणी आहे, बीठल पाणी ॿोॾींदो आहे, ॿुॾाए छॾींदो आहे, माण्हू खे तरणु न ॾींदो आहे। हाणे इहा वार्निंग हैबत ख़ान बि ॾेई छॾी आहे कंहिंखे, चाकर खे त तोसां आया मुख़्तियार जो बंदोबस्तु कर न, तोखे इहो बीठल पाणी आहे तबाह कंदई। चाकर जो बि हाणे मथो फिरंदो, मां इन बीठल पाणी खां कीअं बचां। हाणे ग़ुलाम हुसैन जे ड्रामे जे अचण वारनि एपिसोडनि में इहो तव्हां ॾिसंदो। दोस्तो मां मञा थो ग़ुलाम हुसैन ड्रामे जो हीरो त ग़ुलाम हुसैन आहे, लेकिन ग़ुलाम हुसैन खां फाइट न थींदी। फाइट करण वारो कहिड़ो आहे, निसार शाहवा यानी मुख़्तियार ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी। इहे तव्हां इन जा चाचा ऐं इन जा पीउ आहे जो ग़ुलाम हुसैन जो ज़ुल्फ़कार बुर्दी क़ुर्बान जे नाले सां, हू मुख़्तियार जे नाले सां साईं निसार शाह। तव्हां ॾिसजो इहे ई जेको आहे हैबत ख़ान जो ढींगो ढेरी कंदा ऐं चाकर ख़ान जे मथां उहे बायूं आहिनि, कंहिंखे बायूं आहिनि मुख़्तियार खे। लेकिन अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसजो त इहो मुख़्तियार बायूं अञा वधीक ॿारे छॾींदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो उहा पंहिंजी पुॼाणी त जेको 1000 लाइक असां तव्हांखे चयोसीं उहो तव्हांखे पूरो करिणो आहे। सिंधी भाइर आहियूं, हिक ॿिए खे सपोर्ट करणु असांजो फ़र्ज़ु आहे। तव्हांखे बि असां सपोर्ट कंदा आहियूं, तव्हां लाइ हर अपडेट आणींदा आहियूं। लाइक फ्री हूंदो आहे, महिरबानी करे मुंहिंजा लाइक करे छॾियो। अॼु 20,000 सब्सक्राइबर बि मुंहिंजा पूरा थी विया आहिनि, इहा बि मुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे। तव्हांखे बि ख़ुशख़बरी ॾेई रहियो आहियां। वॾे सालनि खां पोइ 20,000 सब्सक्राइबर मुंहिंजा अॼु पूरा थिया आहिनि। लाइक ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब बि कजो, सुठा सुठा कमेंट बि कजो ऐं दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा कयो। असांजी वीडियो लिंक कॉपी करे पंहिंजे पेस्ट कयो वञी व्हाट्सअप ग्रुपनि में ऐं दोस्तनि जे पर्सनल ते, फेसबुक ग्रुपनि में, फेसबुक ID ते ज़रूरु शेयर कंदा कयो। इहो सभु कुझु इहो बि फ्री हूंदो आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं हिकु नई वीडियो ऐं नई कहाणी सां। पोइ असांखे दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम। दोस्तो अॼु वॾी अपडेट मूं आंदी आहे, तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे। जी हाँ दोस्तो, अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदो सभिनी ड्रामनि जी। लेकिन तव्हांखे पहिरियों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी।
तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका बि ड्रामा नवां अचणा आहिनि ऐं जेका हली रहिया आहिनि अॼु असां उन्हनि जी पूरी मालूमात आंदी आहे ऐं तव्हां सां शेयर कंदासीं। लेकिन हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तो पहिरियां वीडियो खां अगरि स्टार्ट करण खां पहिरियों मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, दौलाब, पंहिंजनि जा गद्दार ऐं जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली ऐं ग़ुलाम सेन ऐं चंद्र ग्रहण ऐं कुझु ॿिया नवां ड्रामा आहिनि सरप्राइज़, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि। लेकिन अॼु असां 1000 लाइक जो टारगेट रखियो आहे। तव्हां दोस्तनि खे 1000 लाइक कीअं बि करे महिरबानी करे पूरो करे ॾियणो आहे। लाइक हाणे सां ई करे छॾियो वीडियो खे, पोइ असां स्टार्ट कयूं था। 1000 टारगेट आहे असांजी हिन वीडियो जो लाइक जो, ज़रूरु लाइक कजो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़ त नेक्स्ट अचण वारे मंथ में छा थियण वारो आहे। दोस्तो अॼु या सुबुह मुहरम बीहण वारो आहे। थी सघे थो वीडियो तव्हां पोइ ॾिसंदा हुजो, मतिलबु मुहरम बीहजी वियो हुजे। लेकिन तव्हांखे जेका मां हीअ अपडेट ॾियां थो इहा 10-15 ॾींहंनि जे विच जी अपडेट आहे। 10-15 ॾींहंनि ताईं हीअ वीडियो तव्हां ॾिसी सघो था बार ऐं हिकिड़ी जी अपडेट न आहे। जेको दोस्तो दौलाब ड्रामे जी मूं कल्ह पूरी रिपोर्ट ॾिनी तव्हां सां शेयर कई ऐं सॼी अदाकारनि जी लिस्ट बि मूं ॾिनी हुई त कहिड़े अदाकार खे कहिड़ो किरदारु मिलियो आहे, कंहिंखे छा मिलियो आहे, उन्हनि जा असली नाला बि मां तव्हां सां शेयर कया हुआ। ऐं तव्हांखे थी सघे थो पहिरियों असली नालनि जी ख़बर न हुजे, लेकिन कल्ह मां तव्हां सां शेयर करे छॾिया हुया। ऐं दौलाब ड्रामनि जा अदाकारी इहे जॾहिं ड्रामो हलंदो पोइ जेका नाला मूं ॿुधाया तव्हां यादि कजो, इहे उन्हनि ड्रामे में उन्हनि जा नाला हूंदा। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हिननि जो असली नालो ई हुयो, हे ड्रामे में हिननि जो ई नालो आहे, ई किरदारु आहिनि। काफ़ी दोस्तनि चयो यार मूंसां न आहे, इन में फलाणो अदाकार न आहे। दोस्तो इहो असांजे वस में न आहे, इहे राइटर डायरेक्टर उन्हनि जे वस में आहे, कहिड़े बि अदाकार खे कास्ट करनि। असां ॾींदा आहियूं तव्हांखे अपडेट, हर अपडेट बर वक़्तु, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल ते। ऐं ॿी दोस्तो अॼु मूं जेको आहे यानी हीअ वीडियो तव्हां हिकिड़ी बाद में ॾिसंदा हूंदव, इहा ॿी वीडियो मूं अपलोड कई आहे इन खां पहिरियां थोरो। उन वीडियो में मां ॿुधायो त पंहिंजनि जा गद्दार जेको मिनी सीरियल आहे, थोरा एपिसोडनि आज़म मंगल जो जेको ड्रामो आहे पंहिंजनि जा गद्दार, ऐं उन जी पूरी रिपोर्ट मां ॾिनी। पूरे अदाकारनि जा नाला ॾिना हुया, कहिड़ा अदाकार कहिड़ो कमु कंदा ऐं कंहिंजो नालो छा आहे, कंहिंजो छा न आहे। टोटली लेडीज़ मर्द अदाकार हुया, मां उनजी पूरी लिस्ट ॾिनी हुई। कल्ह मां पूरो वाज़े करे तव्हांखे ॿुधायो, उहा लिस्ट बि ॾेखारी हुई ऐं तव्हां वीडियो ॾिठो बि हूंदो। थी सघे थो कुझु नवां दोस्त आया हूंदा अॼु मूं वटि हिन चैनल ते, हिन वीडियो ते, उन्हनि न ॾिठो हूंदो। उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे ॿई पुराणा वीडियो कल्ह वारा 23 वारा वञी ॾिसो। उन में दौलाब ऐं पंहिंजनि जा गद्दार जी पूरी अपडेट मूं ॾेई छॾी आहे। ऐं काफ़ी दोस्तनि लिखियो त इहे ड्रामा कॾहिं हलंदा। उन्हनि खे हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदो हलां त 10 ॾींहं मुहरम जा हूंदा आहिनि। मुहरम जा 10 ॾींहं जीअं गुज़रंदा इहे पोइ ड्रामानि जा टीज़र ऐं प्रोमो अचणु शुरू थी वेंदा सिंध टीवी ते, लाला फयाद ऑफिशियल ते। ऐं पोइ तव्हां प्रोमो ईंदो, प्रोमे खां पोइ जेको आहे ड्रामो हली वेंदो। लेकिन इहे 10-12-13 ॾींहं आहिनि मुहरम जा, इहे तव्हांखे सब्र करिणो पवंदो। उहे बि मुहरम जे ॾींहंनि में काफ़ी ड्रामा बंदि थी वेंदा आहिनि, जेका हली रहिया आहिनि इहे बि थी सघे थो 7, 8, 9, 10 मुहरम ते इहे 3-4 ॼाड़ा इहे बंदि थियनि। ऐं जेको ॿियो चंड ग्रहण आहे उन जी जेका मां कोशिशि में लॻो पियो आहियां, उन जी पूरी डिटेल जीअं मूं वटि अचे, अदाकारनि जा नाला ज़ाहिर थियनि त उहे बि मां तव्हां सां शेयर कंदुसि इन चैनल ते। मां चवंदो आहियां पको कमु थिए त पोइ मां नाला ॿुधायां त कहिड़ा अदाकार इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। चंड ग्रहण में कुझु अदाकार ज़ाहिर थिया आहिनि, जीअं निसार शाह आहे, मजू लाड़ आहे, इरफान शेख आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। ऐं उहे जॾहिं चवां थो बक़ाया पूरी लिस्ट अचे उहा मां तव्हां सां शेयर कयां ऐं तव्हांखे कंफर्म करे लिस्ट ॿुधायां। बाक़ी ईअं धोखा न हणंदा आहियूं असां, फलाणो अदाकार आहे, टीरो आहे, मटीरो आहे। ॿिया चैनल वारा जीअं धोखा हणंदा आहिनि, फलाणो अदाकार आहे, हीअ अदाकार हीअं थियो हूअं थियो। बाक़ी इहा ॻाल्हि आहे आवाज़ गुलो ढाणो आहे चंड ग्रहण में, इहा मां ॻाल्हि ॿुधी आहे ऐं जेका असां वटि रिपोर्ट पुॼी आहे आवाज़ गुलो ढाणो में आहे। लेकिन मां अॼु सुबुह ताईं उनजी लिस्ट पूरी घुराईंदुसि, उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि जीअं पको कमु थिए। ऐं इहे 3 ड्रामा आहिनि जेका मुहरम खां पोइ हलंदा, इहे 3 नवां अची रहिया आहिनि। लेकिन हिकु ॿियो ड्रामो अली हसन चढ़ड़ बि जेको तयारु करे रहियो आहे, ग़रीब जो आवाज़, बहितरीनु ड्रामो आहे, ॾाढो ज़बरदस्त ड्रामो आहे। उन जी बि रिकॉर्डिंग शूटिंग शुरू थी चुकी आहे मुहरम खां पहिरियों, उहो बि मुहरम खां पोइ हलंदो। उहो वरी अली हसन चढ़ड़ फैंस चैनल ते हलंदो, जेको ज़ेर ज़िंदगी में जंहिं डॉक्टर जो किरदारु अदा कयो। हाणे हू पाण डायरेक्टर थी वियो आहे, पंहिंजा ड्रामा ठाहे रहियो आहे। उन में बि सुठा अदाकार आहिनि
लेकिन उहो बि मुहर्रम खां पोइ हलण वारो आहे। इहे नवां ड्रामा अचण वारा आहिनि जंहिंजी मां तव्हांखे रिपोर्ट ॾेई रहियो आहियां। दोस्तो कुझु वरी ॿिया आहिनि, वारी जो पंधु ड्रामो थियो, कुझु ॿिया अहिड़ा ड्रामा आहिनि जंहिंजा नाला अञा ज़ाहिर न आहिनि थिया, उहे बि अचण वारे वक़्त में ज़ाहिर थींदा त उहे बि असां तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हां खां का ॻाल्हि न लिकाईंदासीं। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल सिंधी शोबे जे हवाले सां हिन ते हर जेका सिंध में कारकर्दगी थी रही आहे आर्टिस्ट जे हवाले सां तव्हांखे हिन चैनल ते वीडियो मिलंदा। भली तव्हां मुंहिंजो चैनल ओपन कयो, हेठि ताईं आख़िर ताईं वञो ऐं तव्हांखे उहो सभु नज़र ईंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको पत्थर दिल ड्रामो हिन टाइम बंदि लॻो पियो आहे, स्टॉप लॻो पियो आहे। काफ़ी दोस्तनि जा रोज़ानो मूं वटि कमेंट अचनि था, मैसेज अचनि था, यार पत्थर दिल ड्रामे जो छा थियो। दोस्तो पत्थर दिल ड्रामो मुंहिंजे ख़्याल में मुहर्रम खां पोइ हलंदो। हाणे त मुहर्रम बि अची वियो आहे, हाणे त मुश्किल हले। उन जो जेको मसइलो थियो शूटिंग वग़ैरह जो, इन जे करे मुहर्रम खां पोइ ख़ुदि शुक्र दुआ कयो हले बि सही। मूंखे जेको आहे 50% चांस आहे मुहर्रम खां पोइ हले। अलाए सफ़ा बंदि करे छॾनि, जीअं खुदार ड्रामो KTN वारनि बंदि करे छॾियो हुयो। अध में उन जूं किस्तां आयूं, 35 असद कुरैशी ऐं मजूला जो ड्रामो उहो बि ईअं ई बंदि थी वियो। हाणे पत्थर दिल जी का ख़बर नथी पवे। लेकिन हिन टाइम हवेली टॉप ते सुठो हले थो। KTN वारनि ड्रामो बहितरीनु ड्रामो हली रहियो आहे हवेली। ऐं हवेली जे तव्हां ॾिसी रहिया, तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। हवेली जी पूरी कास्ट असां तव्हांखे ॿुधाए छॾी आहे, तव्हां ॾिसंदा बि आहियो। लेकिन पीरी मुर्शिद जा जेको हले थो कहाणी पीर ऐं मुर्शिद जी, असांखे सुठी लॻे थी। प्रोफेशनल ड्रामो आहे, थोरी कहाणी जेको आहे प्रोफेशनल आहे, उन में ख़ाली हवाल न आहिनि, लेकिन ज़बरदस्त आहे। बहरहाल तव्हांखे कीअं थो लॻे इहो हाल वाल असांखे कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो हिन जे कमेंट सेक्शन में। ऐं इहो जेको आहे पत्थर दिल हवेली जी बि मां तव्हांखे अपडेट ॾिनी, दुलाब जी बि अपडेट मूं तव्हांखे ॾेई छॾी, पंहिंजनि जा गदार बि जी अपडेट मिली हुई तव्हांखे, चंड ग्रहण जी बि अपडेट मिली वई। लेकिन ग़ुलाम हुसैन जी जेकी थोरी मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन जो जेको हाणे मुख़्तियार मोटी आयो आहे चाचो, तव्हां ॾिसजो इहो बाहि ॿारींदो चाकर जे लाइ। जेको चाकर आहे इन में ग़ुलाम हुसैन ड्रामे में, जेको मुख़्तियार जी घरवारी सां शादी कयूं वेठो आहे। मुख़्तियार जो घर त थी वियो ख़तमु, तबाह। मुख़्तियार हिकु बीठल पाणी आहे, बीठल पाणी ॿुॾींदो आहे, ॿुॾाए छॾींदो आहे, माण्हू खे तरण न ॾींदो आहे। हाणे इहा वार्निंग हैबत ख़ान बि ॾेई छॾी आहे कंहिंखे, चाकर खे त तोसां आहियां मुख़्तियार जो बंदोबस्तु कर, न तोखे इहो बीठल पाणी आहे तबाह कंदई। चाकर जो बि हाणे मथो फिरंदो, मां इन बीठल पाणी खां कीअं बचां। हाणे ग़ुलाम हुसैन जे ड्रामे जे अचण वारनि एपिसोडनि में इहो तव्हां ॾिसंदो। दोस्तो मां मञा थो ग़ुलाम हुसैन ड्रामे जो हीरो त ग़ुलाम हुसैन आहे, लेकिन ग़ुलाम हुसैन खां फाइट न थींदी। फाइट करण वारो कहिड़ो आहे? निसार शाहवा यानी मुख़्तियार ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी। इहे तव्हां इन जा चाचा ऐं इन जा पीउ आहे जो ग़ुलाम हुसैन जो ज़ुल्फ़कार बुर्दी क़ुर्बान जे नाले सां, हू मुख़्तियार जे नाले सां साईं निसार शाह। तव्हां ॾिसजो इहे ई जेको आहे हैबत ख़ान जो ढींगो ढेरी कंदा ऐं चाकर ख़ान जे मथां उहे बायूं आहिनि, कंहिंखे बायूं आहिनि मुख़्तियार खे। लेकिन अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसजो इहो मुख़्तियार बायूं अञा वधीक ॿारे छॾींदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो उहा पंहिंजी पुॼाणी ते जेको 1000 लाइक असां तव्हांखे चयोसीं उहो तव्हांखे पूरो करिणो आहे। सिंधी भाइर आहियूं, हिक ॿिए खे सपोर्ट करणु असांजो फ़र्ज़ु आहे। तव्हांखे बि असां सपोर्ट कंदा आहियूं, तव्हां लाइ हर अपडेट आणींदा आहियूं। लाइक फ्री हूंदो आहे, महिरबानी करे मुंहिंजा लाइक करे छॾियो। अॼु 20,000 सब्सक्राइबर बि मुंहिंजा पूरा थी विया आहिनि। इहा बि मुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे, तव्हांखे बि ख़ुशख़बरी ॾेई रहियो आहियां। वॾे सालनि खां पोइ 20,000 सब्सक्राइबर मुंहिंजा अॼु पूरा थिया आहिनि। लाइक ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब बि कजो, सुठा कमेंट बि कजो ऐं दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा कयो। असांजी वीडियो लिंक कॉपी करे पंहिंजे पेस्ट कयो वञी व्हाट्सएप ग्रुपनि में ऐं दोस्तनि जे पर्सनल ते, फेसबुक ग्रुपनि में, फेसबुक ID ते ज़रूरु शेयर कंदा कयो। इहो सभु कुझु इहो बि फ्री हूंदो आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं हिकु नई वीडियो ऐं नई कहाणी सां। पोइ असांखे दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम। दोस्तो अॼु वॾी अपडेट मूं आंदी आहे, तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे। जी हाँ दोस्तो, अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदो सभिनी ड्रामनि जी। लेकिन तव्हांखे पहिरियों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो आहे। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखां अपडेट मिस थी वेंदी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका बि ड्रामा नवां अचणा आहिनि ऐं जेका हली रहिया आहिनि, अॼु असां उन्हनि जी पूरी मालूमात आंदी आहे ऐं तव्हां सां शेयर कंदासीं। लेकिन हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तो।
पहिरियां वीडियो खां अगरि स्टार्ट करण खां पहिरियों मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, दौलाब, पंहिंजनि जा गद्दार ऐं जेको ड्रामो हली रहियो आहे हवेली ऐं ग़ुलाम सेन ऐं चंड ग्रहण ऐं कुझु ॿिया नवां ड्रामा आहिनि सरप्राइज़, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि। लेकिन अॼु असां 1000 लाइक जो टारगेट रखियो आहे। तव्हां दोस्तनि खे 1000 लाइक कीअं बि करे महिरबानी करे पूरो करे ॾियणो आहे। लाइक हाणे सां ई करे छॾियो वीडियो खे, पोइ असां स्टार्ट कयूं था। 1000 टारगेट आहे असांजी हिन वीडियो जो लाइक जो, ज़रूरु लाइक कजो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त नेक्स्ट अचण वारे मंथ में छा थियण वारो आहे दोस्तो। अॼु या सुबुह मोहरम बीहण वारो आहे। थी सघे थो वीडियो तव्हां पोइ ॾिसंदा हुजो, मतिलबु मोहरम बीहजी वियो हुजे। लेकिन तव्हांखे जेका मां हीअ अपडेट ॾियां थो, इहा 10-15 ॾींहंनि जे विच जी अपडेट आहे। 10-15 ॾींहंनि ताईं हीअ वीडियो तव्हां ॾिसी सघो था बार बार, ऐं हिकिड़ी जी अपडेट न आहे। जेको दोस्तो दौलाब ड्रामे जी मूं कल्ह पूरी रिपोर्ट ॾिनी, तव्हां सां शेयर कई ऐं सॼी अदाकारनि जी लिस्ट बि मूं ॾिनी हुई त कहिड़े अदाकार खे कहिड़ो किरदारु मिलियो आहे, कंहिंखे छा मिलियो आहे। उन्हनि जा असली नाला बि मां तव्हां सां शेयर कया हुआ। ऐं तव्हांखे थी सघे थो पहिरियों असली नालनि जी ख़बर न हुजे, लेकिन कल्ह मां तव्हां सां शेयर करे छॾिया हुआ। ऐं दौलाब ड्रामनि जा अदाकारी, इहे जॾहिं ड्रामो हलंदो पोइ जेका नाला मूं ॿुधाया तव्हां यादि कजो, इहे उन्हनि ड्रामे में उन्हनि जा नाला ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हिननि जो असली नालो हीउ हुयो, हे ड्रामे में हिननि जो हीउ नालो आहे, हीउ किरदारु आहिनि। काफ़ी दोस्तनि चयो यार मूंसां न आहे, इन में फलाणो अदाकार न आहे। दोस्तो इहो असांजे वस में न आहे, इहे राइटर डायरेक्टर उन्हनि जे वस में आहे, कहिड़े बि अदाकार खे कास्ट करनि। असां ॾींदा आहियूं तव्हांखे अपडेट, हर अपडेट बर वक़्तु, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल ते। ऐं ॿी दोस्तो अॼु ई मूं जेको आहे, यानी हीअ वीडियो तव्हां हिकिड़ी बाद में ॾिसंदा हूंदव, इहा इहा ॿी वीडियो मूं अपलोड कई आहे इन खां पहिरियां थोरो। उन वीडियो में मां ॿुधायो त पंहिंजनि जा गद्दार जेको मिनी सीरियल आहे, थोरा एपिसोडनि आज़म मंगल जो जेको ड्रामो आहे पंहिंजनि जा गद्दार, ऐं उन जी पूरी रिपोर्ट मां ॾिनी। पूरे अदाकारनि जा नाला ॾिना हुआ, कहिड़ा कहिड़ा अदाकार कहिड़ो कमु कंदा ऐं कंहिंजो नालो छा आहे, कंहिंजो छा न आहे। टोटली लेडीज़ मर्द अदाकार हुआ, मां उनजी पूरी लिस्ट ॾिनी हुई। कल्ह मां पूरो वाज़े करे तव्हांखे ॿुधायो, उहा लिस्ट बि ॾेखारी हुई। ऐं तव्हां वीडियो ॾिठो बि हूंदो, थी सघे थो कुझु नवां दोस्त आया हूंदा अॼु मूं वटि हिन चैनल ते, हिन वीडियो ते, उन्हनि न ॾिठो हूंदो। उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे ॿई पुराणा वीडियो कल्ह वारा 3 वारा वञी ॾिसो। उन में दौलाब ऐं पंहिंजनि जा गद्दार जी पूरी अपडेट मूं ॾेई छॾी आहे। ऐं काफ़ी दोस्तनि लिखियो त इहे ड्रामा कॾहिं हलंदा। उन्हनि खे हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदो हलां त 10 ॾींहं मुहर्रम जा हूंदा आहिनि। मुहर्रम जा 10 ॾींहं जीअं गुज़रंदा, इहे पोइ ड्रामा जा टीज़र ऐं प्रोमो अचणु शुरू थी वेंदा सिंध टीवी ते, लाला फयाद ऑफिशियल ते। ऐं पोइ तव्हां उहो प्रोमो ईंदो, प्रोमे खां पोइ जेको आहे ड्रामो हली वेंदो। लेकिन इहे 10, 12, 13 ॾींहं आहिनि मुहर्रम जा, इहे तव्हांखे सब्र करिणो पवंदो। उहे बि मुहर्रम जे ॾींहंनि में काफ़ी ड्रामा बंदि थी वेंदा आहिनि, जेका हली रहिया आहिनि। इहे बि थी सघे थो 7, 8, 9, 10 मुहर्रम ते इहे 3, 4 ॼाड़ा इहे बंदि थियनि। ऐं जेको ॿियो चंड ग्रहण आहे, उन जी जेका मां कोशिशि में लॻो पियो आहियां, उन जी पूरी डिटेल जीअं मूं वटि अचे, अदाकारनि जा नाला ज़ाहिर थियनि, त उहे बि मां तव्हां सां शेयर कंदुसि इन चैनल ते। मां चवंदो आहियां पको कमु थिए त पोइ मां नाला ॿुधायां त कहिड़ा कहिड़ा अदाकार इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। चंड ग्रहण में कुझु अदाकार ज़ाहिर थिया आहिनि, जीअं निसार शाह आहे, मजू लाड़ आहे, इरफान शेख आहे, ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। ऐं उहे जॾहिं चवां थो बक़ाया पूरी लिस्ट अचे, उहा मां तव्हां सां शेयर कयां ऐं तव्हांखे कंफर्म करे लिस्ट ॿुधायां। बाक़ी ईअं धोखा न हणंदा आहियूं असां, फलाणो अदाकार आहे, टीरो आहे, मटीरो आहे। ॿिया चैनल वारा जीअं धोखा हणंदा आहिनि, फलाणो अदाकार आहे, हीअ अदाकार हीअं थी वियो, हूअं थी वियो। बाक़ी इहा ॻाल्हि आहे, आवाज़ गुल ओढाणो आहे चंड ग्रहण में, इहा मां ॻाल्हि ॿुधी आहे। ऐं जेका असां वटि रिपोर्ट पुॼी आहे, आवाज़ गुल ओढाणो हुन में आहे। लेकिन मां अॼु सुबुह ताईं उनजी लिस्ट पूरी घुराईंदुसि, उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि जीअं पको कमु थिए। ऐं इहे 3 ड्रामा आहिनि जेका मुहर्रम खां पोइ हलंदा, इहे 3 नवां अची रहिया आहिनि। लेकिन हिकु ॿियो ड्रामो अली हसन चढ़ड़ बि जेको तयारु करे रहियो आहे, ग़रीब जो आवाज़, बहितरीनु ड्रामो आहे, ॾाढो ज़बरदस्त ड्रामो आहे। उन जी बि रिकॉर्डिंग शूटिंग शुरू थी चुकी आहे मुहर्रम खां पहिरियों, उहो बि मुहर्रम खां पोइ हलंदो। उहो वरी